लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। घर दीने घर जात है, घर छोड़े घर जाए, तुलसी घर बन बीच रहूं, राम प्रेम पुर छाए। हिन जो मतलब आहे, अगर केर बि हिक स्थान ते घर करे वेठो आहे त उनखे उते माया ऐं ममता में फसी करे झूलेलाल साईं जे घर खां विमुख थी वेंदो आहे। अगर माण्हू घर छॾे थो त घर बिगड़ी वञे थो। इन लाइ भगवान राम ऐं भगवान झूलेलाल जे प्रेम जे नगर ठाहे घर ऐं वन ॿिन्हिनि में समता ठाहे बिना आसक्ति कोन्हे। टीहें सवाल जो सही जवाब आहे बी। योगीअ चंपा जे मथे ते हथ रखी उनखे पत्थर जी मूर्ति ठाहे छॾी। सवाल 31। भगवान झूलेलाल जी माता देवकी जे पहिरें जन्म जो नालो छा आहे? ए यशोदा, बी सुखमनबाई, सी निर्मलाबाई, डी देवकी। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। जेके भी कमेंट बॉक्स में जवाब लिखन पिया उहे हिन नंबर ते व्हाट्सएप में पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकलन। अहिड़ा ही ॿिया वीडियो ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब कजो।